तव्हांखे छा थो लॻे, छा असां ख़ुदा न ख़ास्ता सुभाणे को अहिड़ो टाइम अचे, छा असां उन वाटर सिक्योरिटी ते को कमु कयो आहे? अच्छा जी, इहा जीअं तव्हां चयो त वाटर सिक्योरिटी हिकिड़ो अंग्रेज़ी जो टर्म आहे, पर अगरि पाण सिंधी ज़बान में उनखे आसान करे पेश करियूं त उहो इहो आहे त बुनियादी तौर ते जेका तव्हांजी पॉपुलेशन, तव्हांजी जेका माहौलियात तव्हां सां गॾु आहे, जेको जानवर तव्हां सां गॾु आहे, पखी परिंदा आहिनि, उन्हनि सभिनी जी ज़रूरतुनि मुताबिक़ पाणी जी मौजूदगी वाटर सिक्योरिटी आहे। हाणे मसइलो इहो थो थिए त पाणी जेको आहे न उहो हिकिड़ी मख़सूस तइदाद में असां वटि मौजूदु आहे। उहो पाणी न वधे थो ऐं न वरी घटिजे थो, उन हिसाब सां ठीकु आहे न, उहो पाणी मौजूदु आहे। पर पाणी जूं जेके ज़रूरतूं आहिनि उहे वधनि पियूं। कीअं वधनि पियूं त अॻे असांजे मुल्क जी आबादी कॾहिं जेका आहे 10 लख हुई, कॾहिं 15 लख हुई, हाणे 24 करोड़ मतिलबु 10 करोड़ हुई, वरी 15 करोड़ हुई, वरी जेको आहे सो हाणे हींअर 24 करोड़ आहे। त ज़ाहिर आहे 24 करोड़ जी आबादी जे लाइ तव्हांखे उन जे खाधे जूं ज़रूरतूं पूरियूं करण लाइ बि तव्हांखे फसल पोखणा पवंदा, तव्हांखे भाॼियूं पोखणियूं पवंदियूं, तव्हांखे ज़रा इनहिसार करणो पवंदो, त उन जे लाइ तव्हांखे पाणी खपे। अच्छा, उनखां अलावा इंसान खे पीअण जे लाइ पाणी खपे, ठीकु आहे न। उहो बि काफ़ी तौरु तव्हां ॾिसंदो त सिंध जे तमामु वॾे इलाइक़े में जेको ज़मीन जो पाणी आहे उहो खारो आहे, उहो पीअण जे लाइक़ु न आहे जो तव्हां हेल्दी वाटर कोन्हे जो माण्हू पीअनि। इन मां ई ॾिसो न हेपेटाइटिस वग़ैरह जूं बीमारियूं, केतिरियूं पाणी जूं बीमारियूं जेके आहिनि उहे माण्हुनि खे लॻनि पियूं, ठीकु आहे न। त न रुगो पाणी हुजे पर उहो सेहतमंद पाणी हुजे जेको माण्हुनि जी जेका सिहत आहे उनखे ख़राबु न करे। हाणे वाटर सिक्योरिटी में हिन वक़्तु असांजो इशू इहो आहे त जेका समुंड जेको आहे न उन जी वाध वधे पई, मतिलबु असांजो जेको ॿियो एरियो आहे न उनमें, उनजो मेन सबबु इहो आहे जो मथे जेके डेम्स ठहिया आहिनि सिंधू नदी ते, उन्हनि डेम्स जेको आहे उहो पाणी जो जेको नेचुरल फ्लो हो जेको इंडस डेल्टा जे लाइ मौजूदु हो उहो रोके छॾियो। असांजा इंडस डेल्टा में 17 क्रीक्स आहिनि। असांजो इंडस डेल्टा दुनिया जो 6हों नंबर रिचेस्ट डेल्टा हो, जंहिंमें ढंढूं आहिनि, नदियूं आहिनि, उते मच्छी आहे, उते पल्लो आहे, उते रेड राइस आहिनि, ॻाढ़ा चांवर आहिनि लाड़ जा, एॾी मतिलबु पूरो हिकिड़ो फर्टाइल हिकिड़ो एरिया आहे। पर गुज़िरियल जॾहिं खां इहे डेम ठहिया आहिनि 60 खां पोइ पाकिस्तान में, उन नतीजे में इहो सॼो एरिया असांजो इंडस डेल्टा जेको आहे उहो तबाह थी वियो आहे। उन्हनि जा माण्हू माइग्रेट करे वीचारा हाणे शहरनि में जेके आहिनि उहे मज़दूरियूं पिया कनि, जिन जो सॼो दारो मदार जेको आहे मच्छी ते हो, तंबर जा जंगलात हुआ, ॿेला हुआ, ठीकु आहे न। जीअं नरेड़ी लेक जेका आहे उहा बदीन जी मशहूरु जेका आहे उहा प्रोटेक्टेड ढंढ आहे, उहा तबाह थी वई आहे छो जो मिठो पाणी नथो अचे। ईअं हाले जी खे बि ओतिरो पाणी कोन थो मिले, मंछर खे बि ओतिरो पाणी कोन थो मिले, इन खां अलावा ॿियूं असांजूं जेके ढंढूं आहिनि उनखे पाणी कोन थो मिले। उन करे इहो हिकिड़ो तमामु वॾो मुस्तक़बिल जो हिकिड़ो रिस्क मौजूदु आहे त तव्हांजी आबादी वधंदी वेंदी, तव्हां इंडस्ट्रियूं पिया लॻायो, उन्हनि खे बि पाणी खपे, ठीकु आहे न। उनखां अलावा जानवरनि खे पाणी खपे ऐं माहौलियात खे पाणी खपे। असां वटि वॾे में वॾो मसइलो इहो आहे, असां जॾहिं मीडिया ते ॿुधंदा आहियूं त थोरो इंडस रिवर में पाणी ईंदो त चवंदा उहो पाणी जेको आहे न उहो समंदर में ज़ाया हो गया। त भई समंदर में बिलो कोटड़ी जेके आहिनि लखे माण्हू रहनि था, उन्हनि जी डिपेंडेंसी जेका आहे उहा ज़राअत ते आहे। उते जेके आहिनि उते जी पूरी माहौलियात आहे, उनखे घटि मां घटि 10 खां 30 मिलियन एकड़ फुट जेको पाणी आहे उहो मिलणु खपे त जीअं इहो इलाइक़ो जेको आहे न उहो आबाद थिए। उन करे पाणी हिकिड़ो सीरियस इशू आहे जंहिं ते गवर्नमेंट खे सोचणु खपे ऐं मुंहिंजे ख़्याल में हल मौजूदु आहिनि। अगरि डेम तव्हां ठाहियो था जस्ट फॉर द सेक ऑफ एनर्जी त उहो इकनॉमिकली बि वाइबल कोन्हे, इंतिहाई महांगो ऑप्शन आहे। उहो डिस्प्लेस करे थो न सिर्फ़ु जंहिं जॻह ते कंस्ट्रक्ट पियो थिए, लेकिन उन जा जेके नतीजा आहिनि उहे डेल्टा ते, इंडस डेल्टा ते बि पवनि था, उनखे पंहिंजे हिसे जो पाणी नथो मिले। त तवानाई जा ॿिया सोर्स जेके आहिनि उन्हनि खे ज़हन में रखी फितरत खे बचायो वञे। फितरत बचंदी, धरती बचंदी, इंसान बचंदो, जानवर बचंदा त ही दुनिया ख़ूबसूरत दुनिया हूंदी ऐं रहण लाइक़ु हूंदी, न त पाण सभु किथे रहंदासीं। बिल्कुलु बिल्कुलु तव्हां सही ॻाल्हि कई। प्लस हिते शायदि असां पंहिंजे टॉपिक खां शिफ्ट थी वेंदासीं, पर हिते ॻाल्हि करणु ॾाढी ज़रूरी आहे त न सिर्फ़ु इन जी सिक्योरिटी उनजो रिस्क आहे, प्लस हिकु ॿी शइ जेका ॾाढी कॉमनली नज़र अची रही आहे, जंहिंजे बारे में सभिनी खे ख़बर बि आहे पर केरु उन ते ॻाल्हाइण लाइ तयारु न आहे, शेयरिंग ऑफ वाटर। इहो बि मूंखे लॻे थो इंसाफ़ सां न पियो थिए। जिथे आबादी घणी आहे उते घटि पाणी आहे, जिथे आबादी घटि आहे उते घणो पाणी आहे, जिथे फला माण्हू रहे थो उते पाणी 24 कलाक हूंदो, पर जिथे फला माण्हू
नथो रहे उते पाणी असांखे मिलंदो कोन। बिल्कुलु ईअं आहे। सो एंड देन माफियाज़ जी जेका एंट्री असां वटि थी चुकी आहे बिल्कुलु। शहरनि में, उहो हिकु अलॻि सेक्टर आहे। ख़ैर हिकु वॾी बहस आहे, कंहिं ॾींहुं इंशाल्लाह इन ते बि ॻाल्हाए ॾिसंदासीं। तव्हांजी तरफ़ अचणु चाहींदमि ऐं हिकु तव्हांजी ज़िंदगी जो पहलू हिकु फेमिनिज़म बि आहे, मां थोरो सो उन ते बि ॾिसणु चाहियां थी, उन ते बि ॻाल्हाइणु चाहियां थी।